अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। सन भरिसां ख़ौफ़नाक हादसो, औरतुनि ऐं ॿारनि समेत 15 ॼणा फौत। इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तार वेन ऐं ट्रक में टक्कर थी पियो। हादसे में वेन जो अॻियूं हिसो मुकमल तौर तबाह थी वियो। औरतुनि ऐं ॿारनि समेत 15 ॼणा मौक़े ते ई दम ॾेई छॾियो। फौत थियलनि जा मढ़ मांझंद इस्पताल मुंतक़िल कया विया। मोटरवे पुलिस ऐं मांझंद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई। मुमकिन आहे त नए आर्मी चीफ जी मुक़ररीअ खां अॻु ई आम चूंडूं थी वञनि। जनरल फैज़ हमीद जो नालो सीनियरिटी लिस्ट में हूंदो त बिल्कुलु गौर कयो वेंदो। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ बरतानवी ख़ाबरू इदारे खे इंटरव्यू में चयो आहे त मुमकिन आहे त इलेक्शन नवंबर में ई थी वञे। थी सघे थो त नवंबर खां अॻु ई निगरां हुकूमत हली वञे। जनरल बाजवा पाण ऐलान करे चुको आहे त खेसि मुलाज़मत जे मुदे में वाध न घुर्जे। जनरल बाजवा जे उन ऐलान खे साराह जोॻो सम्झां थो। जनरल राहील बि कॾहिं मुलाज़मत जी मुदत में वाध जो मुतालबो न कयो। फ़हरिस्त में मौजूद समूरनि नालनि ते गौर कयो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ वफ़द सां गॾु लंडन पहुची वियो। मुस्लिम लीग नून जा केतिराई अहम अॻवान बि वज़ीर आज़म सां गॾु लंडन पहुता। ज़रियनि मूजिब वज़ीर आज़म शहबाज शरीफ वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल, मरियम औरंगज़ेब, ख्वाजा साद रफ़ीक, ख्वाजा आसिफ ऐं खुरम दस्तगीर बि लंडन पहुची विया। वज़ीर आज़म ऐं काबीना मेंबरनि जी नवाज़ शरीफ सां मुलाक़ात। नवाज़ शरीफ खे पार्टी अॻवाननि सां केतिरनि ई मामलनि ते सलाह मशवरा करणा आहिनि ऐं नून लीग को वॾो फ़ैसिलो कंदी। मुलाक़ात में ईंदड़ चूंड, पंजाब काबीना ऐं पावर शेयरिंग बाबति अहम फ़ैसिलनि जा इम्कान आहिनि। पेट्रोल जे क़ीमतुनि बाबति हिकमत अमली लाइ नवाज़ शरीफ ऐं इसाक डार में सलाह मशवरा थींदा। सिंध में पाणी जो बहिरान शिदत इख़्तियार करे वियो। सखर बैराज वटि खोट वधी 53.12% थी वई। सखर बैराज में 18,516 क्यूसिक पाणी रहिजी वियो। कोटड़ी बैराज खे 4,805 क्यूसिक पाणी जी फ़राहमी कई वई। कोटड़ी बैराज वटि 70% खोट रिकॉर्ड। गुडू बैराज जी घणत लाॻीती बंद। सिंध जे अक्सर इलाक़नि में पाणी अणलभ थी वियो। पाकिस्तान में अमेरिकी डॉलर तारीख़ जे बुलंद तरीन सतह ते पहुची वियो। इंटर बैंक में डॉलर ₹1.5 इज़ाफ़े बाद 190 रुपया 16 पैसनि जो थी वियो। ओपन मार्केट में डॉलर ₹191.50 में विकिरो थियण लॻो। स्टॉक मार्केट में ॿाड़ाईअ वारो रुझान रहियो। मुल्क खे मुस्तहकम हुकूमत जी ज़रूरत आहे त जीअं तरक़ी करे सघे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस उमर अता बिंदियाल सदारती रेफरेंस जी ॿुधणी दौरान रिमार्क्स ॾींदे चयो आहे त मुल्क में 1970 खां इक़्तिदार जी म्यूज़िकल चेयर हली रही आहे। कंहिंखे बि ग़लति कम सां फ़ाइदो वठण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। रिमार्क्स दौरान चीफ जस्टिस चयो आहे त बेएतमादी जी रिथ ते बहस थिए हा त सभु साम्हूं अचे हा, पर बेएतमादी जी रिथ ते लीव ग्रांट थियण बाद का बि बहस न कराई वई। 1960 खां मामला ठीक न पिया हलनि। आइन में जमहूरी तरीक़े सां तरमीम बाद 63 ए खे शामिल कयो वियो। कंहिंखे ताहयात नाअहल करणु तमामु सख़्त सज़ा आहे। सुप्रीम कोर्ट ताहयात नाअहली लाइ कुझु शर्तूं मुक़रर करे रखियूं आहिनि। इलेक्शन कमीशन पीटीआई जे बाग़ी मेंबरनि ख़िलाफ़ केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। धुरियुनि जा दलील मुकमल थियण बाद इलेक्शन कमीशन केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त महफ़ूज़ कयल फ़ैसिलो अॼु ई ॿुधायो वेंदो। ज़रियनि मूजिब इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो थोरी देर में ॿुधाइण जो रिथियो वियो आहे।
चीफ इलेक्शन कमिश्नर ते को बि एतमाद न रहियो। पीटीआई अॻवान फवाद चौधरी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त चीफ इलेक्शन कमिश्नर खे इस्तीफ़ा ॾियणु घुर्जे। चीफ इलेक्शन कमिश्नर नून लीग में को उहिदो वठे। इलेक्शन कमीशन पीटीआई खिलाफ पार्टी बणियल आहे। राणा सन्नावला धमकियुनि ज़रिए हुकूमत हलाइण जी कोशिश करे रहियो आहे। पाकिस्तान जो सियासी निज़ाम लंदन में यरगमाल बणियल आहे। हुकूमत मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ खे वीआईपी सिक्योरिटी ॾियण जो फ़ैसिलो करे छॾियो। ज़रियनि मूजिब घरू वज़ारत में थ्रेट असेसमेंट कमेटी जी सिफ़ारिश ते मरियम नवाज़ खे सिक्योरिटी ॾियण जी मंज़ूरी ॾिनी वई। मरियम नवाज़ खे पुलिस सां गॾु रेंजर्स एहलकारनि जी बि सिक्योरिटी ॾिनी वेंदी। इस्लामाबाद में मरियम नवाज़ खे हिक ई वक़्तु वफ़ाक़ी पुलिस ऐं रेंजर्स जी सिक्योरिटी हासिल हूंदी। मरियम नवाज़ जी रिहाइश गाहनि खे बि सिक्योरिटी ॾिनी वेंदी। सोशल मीडिया रूल्स दुरुस्त करियो। रूल्स में हर शइ क्लियर हुजणु घुर्जे। अवां कंहिंखे ओपन नथा छॾे सघो जंहिंजो सुभाणे ग़लति इस्तेमालु थी वञे। चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट जस्टिस अतहर मिनल्ला अॻूणी हुकूमत जे सोशल मीडिया रूल्स ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणीअ दौरान रिमार्क्स ॾींदे चयो आहे त काल्ह जेकी अपोज़िशन में हुआ हाणे पावर में आहिनि। बहितर नाहे त इहे स्टेक होल्डर्स सां सलाह मशवरा करे दुरुस्त कनि। न रुगो इज़हार राय जी आज़ादी पर नफ़रत भरियूं तकरीरूं ऐं ॿियनि शयुनि खे बि ॾिसणु ज़रूरी आहे। इज़हार राय जी आज़ादीअ सां जेको मुस्तक़िल थींदो रहियो आहे, अदालत उन खे ॾिसंदी रही आहे। कराची यूनिवर्सिटी में हमिलो कंदड़ आपघाती बमबार औरत जी हिक ॿी वीडियो साम्हूं अची वई। आपघाती बमबार औरत आख़िरी भेरो शाहराह फैसल ते वाज़े होटल में पंहिंजे मुड़ुस सां मिलण वई। वीडियो में ॿारनि खे बि औरत सां गॾु ॾिसी सघिजे थो। वीडियो में औरत जे कुल्हे ते कारे रंग जो बैग बि लड़कियल आहे। आपघाती धमाके में इहो ई बैग इस्तेमालु कयो वियो। ज़रियनि मूजिब होटल में औरत जो मुड़ुस इफ़्तिख़ार नाले शख़्स सां गॾु ईंदो हो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत में तालीम बाबति अहम इजलास में तालीम वारे वज़ीर सैयद सरदार शाह मुर्तज़ा वहाब प्रिंसिपल सेक्रेटरी फयाज़ जतोई ऐं तालीम खाते जे सेक्रेटरी अकबर लगारी शिरकत कई। इजलास में तालीम वारे वज़ीर सैयद सरदार शाह ब्रीफिंग ॾींदे चयो आहे त 50,000 उस्ताद मेरिट ते मुक़ररु करण जो अमल जारी आहे। 50,000 उस्तादनि मां 23,000 उस्तादनि जा ऑर्डर जारी कया विया आहिनि। अमेरिका इमरान खान जे इल्ज़ामनि खे हिकु भेरो ॿीहर रद्द करे छॾियो। अमेरिकी पढ़ी खाते जे तर्जुमान नेड प्राइस इमरान खान जे इल्ज़ामनि खे प्रोपेगेंडा, ग़लति नाक़िस मालूमात ऐं कूड़ ते ॿधल करार ॾेई छॾियो। नेड प्राइस जो चवणु आहे त हू पाकिस्तान सां लाॻापनि खे क़दर जी निगाह सां ॾिसनि था। इमरान खान जे इल्ज़ामनि ऐं प्रोपेगेंडा खे पाकिस्तान सां लाॻापनि जे रस्ते में रंडक बणिजण न ॾिनो वेंदो। पाकिस्तानी अख़्तियारनि सां कंहिं शेड्यूल थियल मुलाक़ात जो इल्मु नाहे। परॾेही वज़ीर एंटोनी बल्कन पाकिस्तानी परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सां गुज़िरियल हफ़्ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई आहे। टेलीफोनिक राब्ते में अफ़गानिस्तान, दहशतगर्दी, वापार, माहौलियात, तवानाई, सिहत ऐं तालीम समेत मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार बाबति ॻाल्हियूं कयूं। मुस्लिम लीग नून जी अवामी राब्ता मुहिम जारी। मुस्लिम लीग नून अॼु स्वाबी में अवामी ताक़त जो मुज़ाहिरो कंदी। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ आम जलसे खे ख़िताब कंदी। अटॉर्नी जनरल अशतर औसाफ सुप्रीम कोर्ट पहुची वियो। मीडिया सां ॻाल्हाईंदे अटॉर्नी जनरल चयो आहे त अॼु संदसि पहिरियों ॾींहुं आहे। आर्टिकल 63A बाबति अदालत खेसि घुराईंदी त हू ज़रूर पेश थींदो। पंजाब असेंबलीअ जो स्पीकर परवेज़ इलाही पंहिंजी आइनी ज़िम्मेवारियुनि ऐं कसम खां कीअं इनकार थो करे सघे।
वक्ती गवर्नर जी ज़िम्मेवारी संभालण स्पीकर जी ज़िम्मेवारी आहे। लाहौर जी सेशन कोर्ट में पंजाब असेंबली में हंगामे वारे केस जी ॿुधणी। पंजाब असेंबली के सेक्रेटरी मोहम्मद खान भट्टी ऐं इनायतुल्लाह जी ज़मानत में 25 मई ताईं वाद कई वई। पुलिस अदालत में मौक़िफ़ इख़्तियार कयो त ॿिन्ही जाबदारनि जी जांच मुकमल नाहे थी। अदालत वधीक मोहलत ॾिए। मुल्क में कोरोना विघे वधीक हिकु मरीज़ हयाती विञाए वेठो। सिहत जे क़ौमी इदारे NIH मूजिब 24 कलाकनि दौरान मुल्क में कोरोना जा 66 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। कोरोना केस हाकारी अचण जी शरह 0.483 रही। मुल्क में इलाज हेठि 98 मरीज़नि जी हालत ॻणितीअ जोगी आहे।